मौजूद आहियूं वारा शहर में, जॾहिं त मुख़्तलिफ़ जेको आहे त वारा जे सब डिवीज़न शाखुनि में पाणी न पहुचण सबबि जेको आहे त हारी आबादगारनि तरफ़ां जेको आहे त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन हवाले सां अचो त हिते जे हारी आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उनजो छा चवणु आहे। हिन में आबपाशी अमले जी नाली खां अलावा असांजी पंहिंजी ख़ुदि जी बि नाली आहे ऐं उन खां अलावा जेकी ज़िम्मेवारी गवर्नमेंट या रूलिंग पार्टी ते ईंदी आहे ऐं हिते क़यादत संभालियूं वेठा आहियूं जेके आबादगार, उहे असुल जेन्युइन मसइलनि ते ॻाल्हायूं नथा। जेन्युइन मसइलो मां सदा इहो ई चयो आहे त वारह बिराजी जी डीसिल्टिंग आहे, छो जो वारह बिराजी FSD जेकी फुल सप्लाई डेप्थ असां चऊं था उहा 10 खां 14 फुट आहे, जिते वारह बिराज 4 फुट वहे थी त पोइ उहो असांजो जेकी वारह बिराज मेन शइ जेकी आहे न उहा ॻढ़ी रेगुलेटर ऐं गुल रेगुलेटर ऐं वारह शहर लाइ ॼण प्रॉपर ठाही वई हुई, पर मथियनि ज़मींदारनि असांखे इस्तेमालु कंदे ऐं एरीगेशन वारनि इस्तेमालु कंदे जेके वारह बिराज जी डीसिल्टिंग जी जेकी खाटिन जा पैसा आया 4 साल मुसलसल, मूं वटि रिकॉर्ड आहे इन शइ जो त 4 साल डीसिल्टिंग जा पैसा आया आहिनि, उहे पैसा उन्हनि इस्तेमालु न कया आहिनि। हाणे वारह बिराज जी असली जेकी कैपेसिटी वहे थी उहा 4 फुट आहे। 14 फुटनि या 10 फुटनि जी जाइ ते जेकॾहिं 4 फुट जेको आहे पाणी वहंदो त उहो गुल रेगुलेटर खे ऐं ॻढ़ी रेगुलेटर खे कीअं आबाद कंदो। पाणी अचण खां पोइ वारह जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो जेको बवेला मानी खाईंदा आहिनि। 2022 खां वठी 2026 ताईं वारह मुकमिल तौर ते मुआशी तौर ते ॾेवालपणे जो शिकार आहे ऐं को बि माना आमदनी जो ज़रियो कोन्हे को सवाइ पाणीअ जे, ऐं पाणी न अचण जे करे पूरो खितो पूरो इलाइक़ो बयाबान वीरान ऐं बर्बाद ऐं भांग थी चुको आहे। उन जे करे असां गुज़ारिश था कयूं जनाब बलावल भुट्टो ज़रदारी साहब, CM सिंध मुराद अली शाह साहब ऐं एरीगेशन जे मिनिस्टर शोरो साहब खे जाम खान खे त महिरबानी करे वारह खे पाणी पुॼायो। तव्हां हलो वारह बिराज जे ॻढ़ी रेगुलेटर जी पोजीशन त ॾिसो, 1 फुट 3 इंच पाणी आहे, उहो किथां पूरो थींदो, गेजी पूरी नथा ॾियनि। वरी अचो तव्हां पुना शाख में त तव्हां बिरोई साहबनि जूं लिफ्ट मशीनूं घणे थकिजी पवंदव, उहा लिफ्ट मशीन नथी खुटे। सुबुह विया हूं लिफ्ट मशीन वारनि ॾे जे भाऊ पाणी पुॼे न पुॼे असां छो ॾींदा। को इरीगेशन जो अमलो हिन वक़्त में को पाणी ॾियण लाइ राज़ी न आहे ऐं कंहिं बि हद में इरीगेशन जो न दारोगो न सर्वेर न एसडीओ साहब त असांजो आराम कंदो आहे। हिते त मुकमल तव्हां वीडियो फेराए ॾिसो, मोबाइल फेराए ॾिसो त को आसरो ई कोन्हे आबादी जो। पाणी कोन, शाख में ई पाणी कोन्हे को, शाख में ई पाणी कोन था अचनि त असांखे काॾों मिले। शाख वाटरनि जो बि आसरो कोन्हे को, जर असांजा फ्री आहे। असां शहर में जेको आहे लाॻीतो वेठा आहियूं त उन जे हिसाब सां असां अर्ज़ु कंदासीं असांखे झरनि खां पाणी ॾियो, तव्हां असांखे आबादी खां पाणी न ॾियो, उहो असांखे मिलंदो बि कोन्हे, आसरो बि कोन्हे। बाक़ी असांखे झरनि खां पाणी ॾियो त घटि में घटि असांजो झर त न फिरे। रोड जो पहिरियों पासो जेको आहे उहो असांजो ख़तमु थी वियो, हाणे हिन पासे ॾे आबादी जे हिसाब सां बि हिते हे असांजा नलकाल मोटर लॻल आहे, हितां जे माण्हू पाणी भरंदा आहिनि। हाणे इहो झर बि इन ते असरु पइजी वियो आहे, 4 आना झर असांजो इहो फ्री वियो आहे। महिरबानी करे असांखे झरनि जे लाइ पाणी ॾियो। वारह जे सब डिवीज़न जी मुख़्तलिफ़ शाखुनि में पुछड़ी ताईं पाणी पहुचाए ऐं जेको आहे हारी आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन फिदा हुसैन चांडियो सां गॾु अहमद अली चांडियो, मेहरान TV वारह।